अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। हीअ कहाणी बि ख़तम थी ज़िंदगी ख़ैरन सां। ही किसा ऐं पारीना बि पंहिंजे पुॼाणीअ खे पहुतो। हीअ कहाणी बि ख़तम थी, मोकिलाइण जी महल अची वई आहे। फ़क़ीर दर जे ॾेढीअ ते पहुची हिकिड़ी निगाह रुगो वराए ॾिसण थो घुरे, छाकाणि त हाणे ही दरो दीवार ऐं उहे ऐवान वरी नज़र न ईंदा। अङण में रखियल कूंडियुनि खे जे पाणीअ जो नसीबु मिलणो आहे त हाणे उहो कंहिं ॿियनि हथनि सां मिलणु घुरिजे। घणो थियो इलाही खेॾियासीं, नसीब जे बाज़ीअ खे भला केतिरी उथल पुथल पई कराइजे। ऐं हूअं बि मुसाफ़िर खे कंहिं ढाबे ते तरसणो ई केतिरो आहे। हिकिड़ो भेरो अॻु में उहो वाइदो कयो हो, वॾे दहमान सां रुख़सत थियण जी ॻाल्हि कई हुई, पर पोइ कुझु अहिड़ो थी वियो जो मोटी अचिणो पियो। हिन वारे उहो पको पहु कयो आहे त कुझु बि थी पवे, कंहिं बि क़ीमत ते हाणे वापसीअ जो रस्तो ई यादि नाहे रखणो। हथ ॿधी मोकिलाइजे ऐं पेर छुई अर्ज़ु कजे त साईं दुआ कजो, अॻिते जो सफ़र नसीब में हुजे ऐं पोइते वरण जी का कहाणी वरी पले न पए। हयातीअ में मौजूदु ख़वातीन हज़रात, अलाए केतिरा भेरा पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणो पवंदो आहे। ॿुधल अणॿुधल आवाज़नि जा अलाए केतिरा मुंझियल सुट सुलझाइणा पवंदा आहिनि। अलाए केतिरा गुम थियल छेड़ा हथ ईंदा आहिनि ऐं वरी गुम थी वेंदा आहिनि। पंहिंजो पाण ते एतबार मोटी बि ईंदो आहे ऐं विञाइजी बि वेंदो आहे। हिननि साहतुनि में उहा ख़्वाहिश शदीद तरीन आहे त पाण तां गुम थियल एतबार वरी मोटी न मिले त उहा वॾी करम नवाज़ी आहे। जो मिली वरी छिनजी वियो त हयातीअ खे कंहिं पल करार न ईंदो। बेएतबारीअ जो वरी पंहिंजो हिकिड़ो मज़ो हूंदो आहे। दुनिया जी शदीद तरीन अलमियनि मां हिकु अलमियो उहो बि हूंदो अथव त तव्हां सम्झो त साम्हूं वारे खे मूं ते एतबार आहे ऐं दरअसल उहो सभु ईअं न हुजे। हिते ई किथे ख्वाबनगर में अर्ज़ु कयो हुअमि त एतबार मुहबत एतमाद या त हूंदो आहे या न, उहो कंहिं कथ में नाहे हूंदो। तव्हां उहो चई कंहिं ते को अहसान नथा करे सघो त मूंखे तो ते 50% एतबार आहे या वरी तव्हां सां 80% मुहबत आहे। उहे अमल या त कुली तौर ते हूंदा आहिनि या न हूंदा आहिनि, बिल्कुलु ईअं जीअं तिब जे कानूननि मुताबिक़ दिलि या त पंहिंजे मुकमिल जोश सां अव्हां खे सॾु वरनाईंदी या वरी मोकिलाए वरी न अव्हां जी सदा कनाईंदी। 192 कालमनि ताईं पाण पहुतासीं। तक़रीबन 4 सालनि जे हिन साथ में कुदरत वारे असां सभिनी खे ख़ूब नवाज़ियो। जिते ॾात जी निस्बत अता थी उते वरी सोच जा दरवाज़ा बि ठीक ठाक खुलिया। अख़बारुनि जे जहान में बेख़बर कालम जंहिंमें चस्को न हुयो, अव्हां जी महिरबानीअ जी मसनद जे करे 4 बहारूं ॾिसी वियो। उन ॻाल्हि खे मञण में को बि ऐब कोन्हे त ख्वाबनगर में ख़बर बिल्कुलु बि कोन हुई। इशूज़ बि जेके खयासीं से बि बेख़बरीअ जे जहान जी ख़बर ॾींदा रहिया, पर बहरहाल वक़्त जे पुल जे हेठां ही पाणी बि लंघणो हो सो लंघी वियो। ख्वाबनगर मार्फत अव्हां जे हुज़ूर में हाज़िरी ॾियण जो सवाद बि कमाल रहियो। हिननि 4 बहारुनि ऐं ख़िज़ाउनि में हर हफ़्ते उहा सोच हर ॾींहं ते अंदर जो दर खड़काईंदी रही त करिणो छा आहे, छा ते लिखिणो आहे। कॾहिं कॾहिं फटाफट सूमर अंगारे ते ई कमु थी वेंदो हो ऐं कॾहिं कॾहिं छंछर जी सुबुह परेशान कंदो हो। हिक लिहाज़ खां उहा हाज़िरी बि ॼण आदत बणिजी वई ऐं यकीनन आदतुनि जो मिटजणु दुनिया जे ॾुखियनि अमलनि मां हिकु आहे। पर अज़ीज़ान मोहतरम, ॾुखिया कम बि त करण लाइ हूंदा आहिनि। हर दरवाज़ो जेको खुले थो उनखे नेठि बि त बंदि थियणो आहे। ऐं हा, अजल जो दरवाज़ो जंहिंखे असीं बंदि रखण था घुरूं नेठि बि त खुलणो आहे न क़िबला, ऐं उन दर मां लंघणो बि आहे। हूअं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त साम्हूं वारा दरवाज़ा बंदि न आहिनि कंदा, पर असीं पाण ई उनखे बंदि तसवुरु करे वठंदा आहियूं। दिलि में को गोशो अहिड़ो खुली पवंदो आहे जेको अव्हां खे हिकिड़ो अजीब अहसासु ॾियारींदो आहे त बसि हाणे ठक ठक करणु खड़काइणु बेसूद आहे। निगाह जी नावक मुॾी थी वई। भाकुरनि में जे गर्मीअ जी उमेद ई न रही त हथ मिलाइणु वधीक बहितर हूंदो आहे।
ऐं हूअं ईअं बि हूंदो आहे मौज़ ख़वातीन हज़रात त अलाए केतिरा वजूद हिन जहान में उठ किताबनि जा पढ़ी बि उन अमल खां अणवाक़िफ़ ई रहंदा आहिनि त कंहिंखे किथे रखिणो हो, कंहिंखे किथे। जंहिंखे एॾो ओॾो खणी आयासीं उहो त अज़ल खां ई ॾूर हुयो साईं, ऐं जंहिंखे विञाए छॾियोसीं सो त ॾूर वियो ई कोन। जंहिंसां इज़हार करिणो हुयो उन साम्हूं अखर बि न पुछी सघियासीं, ऐं जंहिंसां न ॻाल्हाइणो हुओ उन सां अलाही त कहिड़ा कहिड़ा हवाल कटे आया आहियूं। हयाती उहो ई गोरख धंधो आहे मौज़ साहिबान अकुलो फ़न। जन खे बि उहो इल्मु आयो ऐं इल्म ते अमल जो तवाज़ुन नसीब थियो, सम्झो दिलि जे दर्द खां बची हयाती गुज़ारे वियो। जंहिंखे ॻाल्हि चवणु आई ऐं न सिर्फ़ु चवणु आई पर मथां अमल जी बि सघ रखी वियो, सो ई कमाए वियो। ख्वाबनगर जे हिन शमदान जे वटि में कुझु तेल जा आख़िरी पुड़ा बचियल आहिनि। जन सातुनि में उस्ताद मोहतरम अशफ़ाक़ अहमद साहब जी हिकिड़ी ॻाल्हि जो तर्जुमो शामिलु करण जी ख़्वाहिश शदीद तरीन आहे। दुनिया जी कंहिं बि कुंड में ईअं नथो थिए त बसि ॻाल्हि चई वञे ऐं उहा ज़हननि में लही वञे। असां सोचींदा आहियूं त को किताब को रिसालो कढूं या को प्रोफेसर पंहिंजे शागिर्दनि खे अहिड़ो दर्स ॾिए जेको संदन ज़हननि में लही वञे ऐं मंझंदि एको ऐं इतिहाद पैदा थी वञे, त ईअं नाहे थींदो। ईअं कॾहिं बि नाहे थींदो। दुनिया जे कंहिं बि कुंड में ईअं नाहे थींदो। उन जो मतिलबु उहो नाहे त कौल जी का अहमियत नाहे, चवणी काई हैसियत नथी रखे, बिल्कुलु रखे थी। पर बाबा जी फरमाइनि था त कौल त हिकु सवारी आहे जेका तव्हांखे अमल जे किनारे ॾांहुं वठी वेंदी आहे। ख़राबी उहा थींदी आहे त असीं कौल जे सवारीअ में सवार बि थींदा आहियूं, उन ॿेड़ीअ में वेहंदा बि आहियूं, वंझ बि हलाईंदा आहियूं, अमल जे किनारे ताईं बि पहुचंदा आहियूं, पर उते पहुची उन ॿेड़ीअ जी जिंदु न आहियूं छॾींदा। उन में ई वेठा हूंदा आहियूं ऐं उहा किनारे जे वेझो ई चकर काटींदी आहे। अमल जो किनारो साम्हूं हूंदो आहे ऐं असीं उन तरफ़ वेंदा ई न आहियूं। असीं रुॻो उहा कोशिशि पिया कंदा आहियूं त पढ़ियल लिखियल सम्झू नौजवान असां सां हुजनि, हाणे रुॻो मुलाक़ात ऐं डायलॉग वसीले ॻाल्हि हिननि ताईं पहुचाइजे ऐं बसि। हाणे उहो सभु ईअं कॾहिं कोन थींदो, कॾहिं बि न। छाकाणि त इंसान जो वजूद उन जे नफ़्सियात संदसि हुजणु उन ॻाल्हि ते ज़ोर रखंदो आहे त केरु खेसि ॿुधे ऐं संदसि ॾुख सूर में शरीक थिए। हीअ जो तव्हां घणो करे ॾिठो आहे, अॼुकल्ह ख़ुदिकुशियूं पियूं थियनि, ख़ुदि सोज़ियूं पियूं थियनि, त आम तौर ते हिकिड़ो सुठो सहाफ़ी उहो ई चवंदो त छाकाणि त नौकिरियूं नथियूं मिलनि, बुख बदहाली घणी आहे, तंहिं करे उहो सभु ईअं थिए पियो। मां चवां थो ॻाल्हि ईअं न आहे। हिन वक़्तु पाकिस्तान जो नौजवान ख़ासि तौरु आम माण्हू उन कुल्हे जी ॻोल्हा में आहे जंहिं ते हू पंहिंजो मथो रखी पंहिंजो ॾुख बयानु करे सघे ऐं केरु ई कोन्हे जो खेसि कुल्हे ॾियण लाइ तयारु हुजे। कंहिं वटि बि त वक़्तु न आहे। अॻियनि ज़माननि में, असांजे ज़माननि में ॾुख सूर सलण लाइ माण्हू हिक ॿिए सां मिलंदा हुआ। विलायत वारनि वरी उहो तरीक़ो कढी वरितो जो हू ॾुख सूर ॿुधण लाइ पैसा था वठनि। ही जेके साइकाट्रिस्ट हूंदा आहिनि, साइकोथेरापिस्ट हूंदा आहिनि, उहे अव्हां खां $300 कलाक जा वठंदा ऐं चवंदा त परीहं वरी अचिजांइ, तूं पंहिंजा ॾुख सूर मूंसां बयानु कर ऐं मूंखे पैसा ॾेई वञ। हाणे ॾुख ॿुधण बि हिकु इलाजु आहे, त उहो केरु ॿुधे ऐं मुफ़्त में ॿुधे। उहो इलाजु जेको असां वटि पहिरीं मुफ़्त हूंदो हो ऐं ख़ुलूस में वेढ़ियल हूंदो हो, उहो हाणे कोन्हे। अर्ज़ु कयो त कौल आहे अमल न आहे। हिकु भेरे असीं लारीअ ते जोहराबाद वञी रहिया हुआसीं। पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त मूं साण लारीअ में हिकिड़ो मुअज़्ज़िज़ रिटायर्ड साईं बि वेठल हो। गर्मी ॾाढी हुई। हिन पंहिंजो पटको पंहिंजी हंज में रखियो हो। हवा हल्की हल्की लॻी पए। हिकिड़ो इलाइक़ो जे आयो त हुन हिकदमि पंहिंजो पटको मथे ते रखियो ऐं अदब सां वेही रहियो। त मां त मुतजिस माण्हू हुउसि न। मूं पुछियो, साईं हिते कंहिं बुज़ुर्ग जी का मज़ार वग़ैरह आहे? चवणु लॻो न। मूं चयो माफ़ु कजो,
मूं इहो महसूसु कयो त तव्हां हिकदमि पंहिंजो पटको हंज मां खणी मथे ते रखियो ऐं बाअदब थी वेठो, त उन जो को त सबबु हूंदो। चयाईं, ॻाल्हि उहा आहे त मां हिन इलाइक़े जो ॼाओ आहियां। हिते ऋण पट हूंदो हो, रुॻो वारी हूंदी हुई, ॿियो कुझु बि न हो। त हुकूमत सोचियो त छो न हिते को फ़सुलु पोखियो वञे, त हिते केरु अचे। हिते त को ईंदो कोन हो। हिकिड़ो माण्हू आयो, हिन अची हिते झूपड़ी ठाही, पाणीअ जी ॻोल्हा में पाण पतोड़ियाई। उहो पहिरियों माण्हू हो जंहिं हिते सावक जी सूंहं ॾिनी, जंहिं अमली सूरत में हिन ज़मीन खे साओ कयो त मां जॾहिं बि हितां लंघंदो आहियां त उहा त ख़बर न अथमि त हू हाणे किथे हूंदो, पर हिन जे एहतराम में मां मथो ढके बाअदब थींदो आहियां। हाणे ॾिसो था, ही केॾियूं न अजीब शयूं आहिनि। आलिम माण्हू, ॾाहा माण्हू, असां जहिड़ा पढ़ियल लिखियल प्रोफेसर, ॻाल्हाईंदड़, एडिटोरियल लिखंदड़ चवंदा आहिनि त जे ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहे या अहिड़े क़िस्म जो मवादु छपजंदो रहे त माण्हू हिक ॿिए जे वधीक वेझो अची वेंदा। जॾहिं मां ॾाढो तंग थींदो हुउसि या कॾहिं लाॾ में हूंदो हुउसि त पुछंदो हुउसि, बाबा साईं उहो ॿुधायो त दीन छा थींदो आहे, इस्लाम छा थींदो आहे, मौत केरु हूंदो आहे। त हिकु ॾींहुं मूं मुर्शिद साईं खां पुछी वरितो त मुस्लमान केरु हूंदो आहे। चवणु लॻा, मुस्लमान उहो हूंदो आहे जंहिंजी दिलि साफ़ हुजे ऐं हथ मेरा हुजनि। मूं चयो, साईं ॻाल्हि कुझु सम्झ में न आई। चयाऊं, जेको ॿाहिरनि जा कम कंदो रहंदो उन जा हथ त मेरा थींदा न। जेको आराम सां वेठो हूंदो दस्ताना पाए उन जो त कुझु बि ख़राबु न आहे थियणो। मुस्लमान त उहो हूंदो आहे त जेको हिन लाइ ॻारो हणंदो आहे, हिन जे घर सिर लॻाईंदो आहे, खेसि काठियूं करे ॾींदो आहे, जेको रोई उन जा ॻोढ़ा उघंदो आहे। मुस्लमान हाणे असांखे उहा वसिफ़ कंहिं किताब में नथी मिले। अमल में दाख़िल थियण लाइ छा कजे, कीअं कजे, उहो कमु ॾुखियो आहे, ॻाल्हाइणु ॾाढो सवलो आहे। अशफाक़ साहब जे ज़ाविया जे उन हिकु इक़्तिसाब जे तर्जुमे साण हीउ ख़ादिम अव्हां खां मोकिलाए थो त ग़ैर वाज़िह दस्ताना वधीक वाज़िह थियण था लॻनि। हिन न्याज़मंद खे अव्हां जी दुआउनि जी तलब सदाईं रहंदी। अव्हां लाइ दाइमा दुआगू रहंदुसि, पर जे अव्हां पंहिंजा हथ खॼण महिल न विसारियो त उन जो अजुर अव्हां खे मिठड़ो रब ई इनायत करे सघे थो। रुख़्सत थियण खां पोइ यादि जे ॾेढीअ ते तसवर जो पर्दो कुझु देरि लाइ लुॾंदो रहंदो ऐं नेठि बि ठापुर में अची वेंदो। वरी जॾहिं का अहिड़ी लर्ज़िश कंहिं गुलाब चहिरे जो, कंहिं सीमतन सोच जो दीदार कराए त यादि कजो, महिर करे उन खे जंहिं ते संदसि मिठड़े रब जल शानहू करम कयो हो, जो हुन जा ऐब अव्हां खां लिकाया हुआईं, तॾहिं त तव्हां वटां खेसि एतिरी पज़ीराई नसीब थी हुई। ग़ालिबन फातिमा हसन फरमाइनि थियूं, एक कहानी ख़त्म हुई अंजाम से पहले ही, यानी एक सितारा टूटा शाम से पहले ही, चले हवा के साथ थे लेकिन दुखों की मारी लहर साहिल से ही लौट गई आराम से पहले ही। तुमसे मिले तो दिल के दर्द की दुनिया और हुई, यूं तो एक तारुफ था तेरे नाम से पहले ही। मौला हिम्मत देता है तो चलते हैं वरना खड़ी हुई है एक गर्दिश हर गाम से पहले ही। वक्त के आज़र हाथ उठा असनाम तराशी से, भरी हुई है ये दुनिया ओहाम से पहले ही। कॾहिं कॾहिं के सितारा टुटण लाइ रातियुनि जे गहरे थियण जो इंतज़ारु नाहिनि कंदा ऐं अलाही केतिरियूं कहाणियूं बिना अंजाम जे बि ख़तमु थींदियूं आहिनि। मिठड़े मालिक जे हवाले। फी अमान अल्लाह, अल्लाह हाफ़िज़। छपियल आचर 27 अप्रैल 2008 ईस्वी।